आज़ुरा वाक़िया खां कंदासीं। शाहपुर चाकर वेझो तेज़ रफ़्तार वैन कल्टी थी पई आहे। हादसे जे नतीजे में पीरसन फोत ऐं 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शाहपुर चाकर मां, जिते तेज़ रफ़्तार वैन कल्टी थी पई आहे। हादसे में पीरसन फोत ऐं 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। अकबर शहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जीअं त सांगड़ खां नवाज़ शाह मुसाफ़िर वैन वेंदड़ शाहपुर चाकर वेझो ॻोठ निहाल खान भुगती स्टाफ वटि टायर बस्ट थियण करे कल्टियूं खाईंदी रही, जेका वञी खामनि में किरण करे जंहिंमें 14 मुसाफ़िर सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं हिकु नामालूम मुसाफ़िर मौक़े ते ई फौत थी वियो। जिन ज़ख़्मियुनि खे अली मुराद, मुदस्सर, अज़ीज़ुल्ला, नबी बख्श, लियाकत बिरोई, नज़ीर, उम्मे रबाब हिंगोर जो, रुखसाना ज़ाल अयूब शेख, आलिया धीअ वहीद शेख, ममताज जीवी, मसमाद जीवी टालपुर, हसन अली मलक, सदाम मरी, रुखसाना बालादी सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे फौरी तौर शाहपुर चाकर रूरल हेल्थ आंदो वियो, जंहिंमें SHO शाहपुर चाकर ऐं डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी प्राइवेट गाॾियूं करे ऐं जिन खे जेको आहे जल्दी नवाबशाह रेफर कयो। ऐं जेको आहे तो हिन वक़्तु अञा ॿी का बि रिपोर्ट न आई आहे। वधीक बाक़ी इहे ज़ख़्मी सभु नवाबशाह रेफर कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु वैन जेका आहे मौक़े ते बीठी आहे ऐं वैन वारनि जो अखियुनि ॾिठनि जो चवणु आहे त एतिरो धमाको थियो जो तमामु वॾो धमाको थियो टायर बस्ट थियण जे करे। जी ठीकु आहे अकबर शहर, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।